इमरान खान सां गॾिजी पंजाब असेंबली टोड़ण जी हिकमत अमली मुकमल करे वरिती आहे। परवेज़ इलाही जे पुटु मोहनिस इलाही जो इमरान खान सां मुलाक़ात बाद ट्वीट बयान। मोहनिस इलाही चयो आहे त PDM वारा जेतिरी कोशिश कनि पर चूंडुनि खे रोके नथो सघिजे। ईंदड़ चूंडुनि में बि इमरान खान जी कामयाबी यकीनी आहे। असांजो PTI सां इतिहाद क़ाइमु आहे ऐं रहंदो। नवाज़ लीग वारा पंहिंजो मातम जारी रखनि। पंजाब असेंबली जो इजलास जुमे ताईं मुलतवी। स्पीकर सब्तीन खान जी सदारत हेठि इजलास शुरू थियो त ओपोज़िशन तरफ़ां कोरम जी निशानदेही कई वई। स्पीकर 5 मिंटनि लाइ इजलास मुलतवी कयो। ॿीहर इजलास शुरू थियण बावजूदि मेंबर्स ऐवान में न पहुता। स्पीकर इजलास जुमे ताईं मुलतवी करे छॾियो। परवेज़ इलाही एतमाद जो वोट वठंदो। बेएतमादी रिथ नाकाम थियण बाद असेंबली टोड़ी वेंदी। PTI अॻवान फवाद चौधरी 190 मेंबर्स जी हिमायत हुजण जी दावा कंदे चयो त इस्लामाबाद असेंबली जो इजलास जारी हुजे त एतमाद जे वोट लाइ नथो चई सघिजे। एतमाद जे वोट या बेएतमादी रिथ ते कार्रवाई जो फ़ैसिलो स्पीकर खे करणो आहे। असां ॿिन्ही सूरतुनि में मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियूं। PDM वारा चूंडुनि खां भॼी रहिया आहिनि। उहे कुझु बि कनि, पंजाब ऐं KP में चूंडूं लाज़मी थींदियूं। पंजाब में ओपोज़िशन इतिहाद परवेज़ इलाही जा नंबर्स तोड़ण जी कोशिश तेज़ करे छॾी। काफ़ली क़यादत तरफ़ां परवेज़ इलाही जे साथी MPS सां राब्ता। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग अॻवाननि जूं बि परवेज़ इलाही जे साथी मेंबर सां मुलाक़ातूं। ज़रियनि जो चवणु आहे त ओपोज़िशन तरफ़ां हेल ताईं परवेज़ इलाही जे 6 MPS सां राब्ता कया विया आहिनि। खेनि रिथ जी हिमायत में वोट लाइ क़ाइल करण जी कोशिश कई पई वञे। पंजाब असेंबली में वॾे वज़ीर ख़िलाफ़ बेएतमादी रिथ पेश करण बाद ओपोज़िशन तरफ़ां नई हुकूमत लाइ मुलाक़ातुनि ऐं राब्तनि जो सिलसिलो तेज़। लाहौर में मौजूदु अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी चौधरी शुजात सां ॿीहर मुलाक़ात। परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेएतमादी रिथ खे कामयाब करण लाइ अददी अक्सरियत हासिल करण ते सलाह मशवरा। बेएतमादी रिथ कामयाब थियण जी सूरत में पंजाब जी वॾ वज़ारत पीपल्स पार्टी खे मिलण जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त फार्मूला तइ थियण जी सूरत में स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जा उहिदा नवाज़ लीग खे मिलंदा। आसिफ ज़रदारी पंजाब में नए वॾे वज़ीर लाइ हसन मुर्तज़ा, अली हैदर गिलानी ऐं उस्मान महमूद जे नालनि ते गौर शुरू करे छॾियो। ऐं पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ते वोटिंग लाइ असेंबली जो इजलास तलब करण ते हुकूमत ऐं ओपोज़िशन आमू साम्हूं। स्पीकर सब्तीन खान गवर्नर तरफ़ां इजलास जी तलबी खे गैर क़ानूनी करार ॾींदे चयो आहे त पंजाब असेंबली जो इजलास अञा ख़त्म न थियो आहे। इजलास जारी रहण दौरान बेएतमादी आणणु गैर क़ानूनी ऐं गैर आईनी आहे। असेंबली जो इजलास ख़त्म न पर मुलतवी कयो आहे। गवर्नर खे शौक़ु आहे त भले इजलास घुराए। वॾो वज़ीर ऐवान में न वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे न थियो त CM हाउस खे सील कंदासीं। भले इजलास न बि थिए त वॾे वज़ीर खे एतमाद जो वोट वठणो पवंदो। स्पीकर तरफ़ां असेंबली जो इजलास न घुराइण वारो मौक़िफ़ ग़लति आहे। आइन तहत गवर्नर असेंबली जो इजलास घुराए सघे थो।